ठरी मीरबाग में ख़ास खेली बिरादरी पारां घर ते हमले ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। जादल ख़ास खेली नगमा हसन रज़ा ऐं ॿियनि चयो त माइटनि सरफराज़ सरवर सिराज ख़ास खेली ऐं ॿियनि 400 एकड़ ज़मीन ते कब्ज़ो कयो आहे। सरफराज़ ख़ास खेली, बयास ख़ास खेली, आमिर ख़ास खेली, सरवर ख़ास खेली, दमसाद उर्फ दमसाद उन सां तमामु घणी ये भूखे तमामु घणो मारियो अथनि। ना ॾिसी सघो था हुन खे केॾो खून लॻल आहे। मुंहिंजी मुंहिंजो पप्पा 2500 असांखे तरटी सां चईंदी की कुटियो आहे। डरंदा माण्हू भॼी विया असांखे छॾायो त नची इन जो गवाह पूरो ॻोठ आहे, क़ुर पाक गवाह आहे। सदको आले मोहम्मद जो तव्हां मुंहिंजी मदद कयो ऐं हे जेको झगड़ो थो थिए उहो ज़मीन जी वजह सां थो थिए। उन्हनि चयो त जवाबदारनि मथनि हमलो बि कयो आहे जेकी खेनि धमकियूं पिणु ॾियनि पिया। ख़ासि खेली बिरादरी मुतालबो कयो त जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे खेनि तहफ़्फ़ुज़ ऐं इंसाफ़ फ़राहम कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk